अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं यहाँ पेरिया गोल सबका पेरिक नसर हेडलाइंस ते। कराची में सड़ी तबादल गुल प्लाज़ा में वधीक 8 ॼणनि जा लाश हथ अंक 14 थी वियो। 73 माण्हू लापता। वाटसन जो ॻोल्हा लाइ पुलिस सां राब्तो। फ़ौतगियनि जो अंक वधण जो ख़दशो। प्लाज़ा खे लॻल बाहि ते 33 कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो आदो वियो। मलबो हटाइण जो कम जारी। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिब प्लाज़ा में अॼु वधीक 5 ॼणनि जा लाश ऐं बारड़ी समेत 3 ॼणनि जा उज़वा मिलिया आहिनि। इमारत कमज़ोर थी वञण करे रेस्क्यू ऑपरेशन में मुश्किलातूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त प्लाज़ा के बाहि वाक़े में लापता माण्हुनि जो अंक 73 थी वियो आहे। अॼु वधीक 3 गुम थियल माण्हुनि बाबति रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। गुम थियलनि मां 26 ॼणनि जी मोबाइल लोकेशन गुल प्लाज़ा जी मिली आहे। सिंध सरकार पारां गुल प्लाज़ा में बाहि वारे वाक़े में फौत थियलनि जे वारसनि खे 1-1 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान। बाहि जे मुतासिरनि जी जल्द बहाली जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर बाहि वाक़े जी जांच लाइ कमिश्नर कराची जे सरबराही में कमेटी जोड़े छॾी। मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे गुल प्लाज़ा में लॻल बाहि जे हवाले सां इजलास। कमिश्नर कराची ॿियनि अमलदारनि जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर खे ब्रीफिंग दौरान ॿुधायो वियो त हिन वक़्त ताईं गुल प्लाज़ा मां 15 लाश कढिया विया आहिनि। फौतनि जो अंक तक़रीबन 50 ताईं पहुची सघे थो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा में बाहि वाक़े ते अफ़सोस थियो आहे। प्लाज़ा में 1200 दुकान हुआ जेके समूरा मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्त ताईं प्लाज़ा मां 15 लाश कढिया विया आहिनि। प्लाज़ा खे ॿीहर तामीर करे मुतासिरनि जी बहाली लाइ क़दम खंया वेंदा। कराची पुलिस गुल प्लाज़ा वाक़े में तक़रीबकारी जे इम्कान खे रद्द करे छॾियो। कराची पुलिस ऐं एडिशनल आईजी आज़ाद खान चयो आहे त शुरूआती जांच दौरान तक़रीबकारी जूं शाहिदियूं न मिलियूं आहिनि। गुम थियल माण्हुनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। को टाइम फ्रेम नथा ॾेई सघूं। एआईजी वधीक चयो आहे त हिन वक़्त ताईं प्लाज़ा मां 14 लाश कढिया विया आहिनि। रेस्क्यू ऑपरेशन दौरान वधीक लाश निकिरी सघनि था। गुल प्लाज़ा वाक़े जे सोग में अॼु कराची जूं मार्केटूं बंदि। वापारी अॻवाननि जो चवणु आहे त गुल प्लाज़ा में बाहि सां अरबे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। सवे दुकान सड़ी विया आहिनि। हुकूमत मुतासिरनि जी मदद करे। सिंध हाई कोर्ट बार पारां सानियती अॼु योम सोग मल्हाइण जो ऐलान। सिंध बार जो चवणु आहे त क़ीमती इंसानी जानियूं ज़ाया थियण इंतज़ामिया जी ग़फ़लत जो नतीजो आहे। मेयर कराची फायर सेफ्टी निज़ाम ते अमल दरामद खे यकीनी बणाए। गढ़ी हसन में नारी सां ज़्यादती जी तस्दीक केस दाख़िल। 6 पुलिस एहलकार गिरफ़्तार। कुछ ॾींहं अॻु पुलिस छापो हणी 2 नारियुनि खे ॾाढी समेत हिरासत में वरितो वियो हो। एहलकारनि हिक नारी खे हफ़्ते ताईं क़ैद रखी इज्तमाही लॼालट जो निशानो बणायो। जांच में नारी आसिया खोसू सां इज्तमाही ज़्यादती जी तस्दीक। थाणो आरडी 44 जे 6 एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। मुलविस जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी जेकाबाद चयो आहे त जांच दौरान साबित थियो आहे त एहलकारनि नारी सां इज्तमाही ज़्यादती कई। राजनपुर जे कच्चो रजवाणी ऐं कच्चो कराची में पुलिस जो ऑपरेशन। डीपीओ इरफान समूह जो चवणु आहे त कच्चे में ड्रोन ज़रिए कार्रवाइयूं कयूं पियूं वञनि। 11 धाड़ियलनि हथियार फिटा कया आहिनि। सरेंडर कंदड़ धाड़ियल अगवा क़त्ल ऐं फुर लुट जे केसनि में घुरिबल हुआ। टंडो बागो में नौजवान जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शटर बंदि हड़ताल। सवे माण्हुनि जो धरणो। 1.5 महीनो अॻु मुबैना तौर क़त्ल थियल इरशाद मेमण जा वारिस ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। शहर में कारोबार मुकमल तौर बंदि। बदर चौक ते धरणो। कातलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो। अमीन सिंधी, ख़ुदा ॾिनो शाह, दिलबर सिंधी ऐं ॿियनि चयो आहे त 1.5 महीनो अॻु नौजवान खे क़त्ल करे लाश डीपलो वेझो उछलाए पियो हो। पुलिस अञा ताईं कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। नोटिस वठी वारसनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे।